करे पटल से मोड़ा ढारना वरवा परो करे पटल से मोड़ा ढारना वरवा नकी उहे आदमी नकी संदने घरवो नकी उहे आदमी न संदन घरवो अहिड़ा माण्हू करे जन जानी कड़ी जुदा कयो। दोस्तों ही कलाम आहे साईं मुराद अली शाह जो। साईं मुराद अली शाह भाॾाई जो मुंहिंजो मुर्शिदा ऐं मुबारक मला जो दोस्त आहे। अॼुकल्ह माण्हू ॾिसी छा पियो चए पंहिंजे मबू खे छा हुआसीं छा थी वियासीं ॾाढो सजण तूं यादि अची थो ए मुंहिंजे आहुन हुन जो छो न वरी तूं यादि करी थो मुंहिंजे आहुन हुन जो छो न वरी तूं यादि करी थो छा हुआसीं छा थी वियासीं ॾाढो सजण तूं यादि अची थो मुंहिंजे आहुन हुन जो छो न वरी तूं यादि करी थो मुंहिंजे आहुन हुन जो छो न वरी तूं यादि करी थो। घणनि दोस्तनि खे मुंहिंजी ख़बर न आहे किथे थो रहे या किथे नथो रहे। दोस्तों रमज़ान खां अवल 2 महीना खटे में हूंदो या ऐं रमज़ान खां बाद में हिकिड़ो महीनो हैदरी मुसाफ़िर खानो ठटे में रहंदो या उन खां बाद में सदाईं वरी तव्हांखे आउं मिलंदुसि ॼाऊं सुरे फाटक दिलबर होटल में। अॼुकल्ह माण्हू ॾिसी छा थो चए हिकु घड़ी दड़ साल थो भाया मिर्च बि मूले आहे महीनो हिकु घड़ी दड़ साल थो भाया मिर्च बि मूले आहे महीनो कॾहिं सूर वतन सां कोन मुंहिंजो फरियाद ॿुधी थो कॾहिं
वेरी बनाई ज़मानो पंहिंजे मोह आबाद रही तो हुआ ते साथी राजू ॾाढो सजण तूं यादि अची तो मुंहिंजे आहुन ऐं ताहुन जो जनवरी तूं यादि करी तो मुंहिंजे आहुन ऐं ताहुन जो जनवरी तूं यादि करी तो बराबर बस सलीम केजरीवाल इमरान अली शाह ॾिसी नाले वारी मिसरा में छा थो